मुहतसिब आला सिंध एजाज़ अली ख़ान की हिदायत ते हैदराबाद के अस्पतालों में मरीजन के इलाज जूं बेहतर सहूलतूं ॾियण लाइ रीजनल डायरेक्टर मुहतसिब हैदराबाद अब्दुल वहाब मेमण अस्पतालों जा दौरा शुरू करे छॾिया। SS न्यूज़ के रिपोर्टर एजाज़ लगारी मूजिब रीजनल डायरेक्टर मुहतसिब अब्दुल वहाब मेमण गवर्नमेंट शाह भिटाई अस्पताल लतीफ़ाबाद जो दौरो कयो ऐं उते मरीजन के मिलंदड़ सहूलतुनि दवाउनि समेत ॿी मालूमात वरिती। हुन अस्पताल की इंतजामिया डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले सां पिणु मुलाक़ात कई। अस्पताल में मौजूद डॉक्टरनि ऐं मरीजन की OPD वार्डन ऐं ॿियनि शोबनि जो मुआयनो कयो। उन मौके ते डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले सां ॻाल्हाईंदे अब्दुल वहाब मेमण चयो त इहे मरीजन सां हमदर्दी वारो रवैयो रखनि ऐं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं नौकरी समझी न पर इबादत समझी अदा कनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल के लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।